बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, दरिया न्यूज़ में भली कार आऊं आहियां DB बलोच। नाज़रीन, सब खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइंस ते। यूसी चेयरमैन मुकीम खोसो बाअसर जी मदद सां ज़मीन ते कब्ज़ो करण जी कोशिश में रुधल आहे। सरकार तहफ़ुज़ फराहम करे। यासीन खोसो जी प्रेस कॉन्फ्रेंस। वकील अब्दुल रऊफ़ खोसे चयो आहे त बाअसर ऑफिसर ज़मीन तां ज़बरदस्ती वण वढराया बिला जवाज़ तंग पियो करे। संदसि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। कंदकोट जे गुलशेर मोहल्ला में 18 साला नौजवान जो फाही में टंगियल लाश हथ। कश्मीर ज़िले अंदर 28 ॾींहं बि लॉकडाउन जारी। रोड रस्ता वीरान, गरीब बुखों काटण ते मजबूर। DFC कश्मीर मुख़्तलिफ़ मिलनि ते छापा हणी हज़ारे मण कणक हथ करे वरिती। कणक सरकारी सेंटरनि ते मुंतक़िल करण जो हुकुम। बख्शापुर जे ॻोठ लुत्फ़ अली डोंकी जो लिंक रोड मुकम्मल तौर तबाह थियल। ॻोठाणनि मुतालबो कयो था रोड ॿीहर तामीर कराए ॾिनो वञे। हिन ख़बरुनि लाइ तावन कयो आहे अथोराइज़ डिस्ट्रीब्यूटर कश्मीर। अथोराइज़ डिस्ट्रीब्यूटर वारनि जो चवणु आहे त असां वटि खंड, पती, चांवर, घी, अटो ऐं ॿियो सामान होलसेल रेट ते दस्तियाब आहे। अथोराइज़ डिस्ट्रीब्यूटर नज़द टेलीफोन एक्सचेंज कश्मीर। मोबाइल नंबर 0333 31 31 631। नाज़रीन, पेश आहिनि तफ़सीली ख़बरूं। सेप्को जे लाइन सुप्रीडेंट ग़ुलाम यासीन खोसो पंहिंजे बिरादरी जे चङनि मुड़ुसनि सां गॾु कश्मीर प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त यूसी सोडी जो चेयरमैन मुकीम खोसो हिकु बाअसर शख़्स सां गॾिजी असांजे क़बूली ज़मीन ते कब्ज़ो करण जी कोशिश करे रहियो आहे। गुज़िरियल ॾींहुं मुकीम खोसो पंहिंजे लठ बरदार माण्हुनि सां गॾिजी असां मथां हमिलो कयो ऐं 6 मुड़ुसनि खे ज़ख़्मी कयो। वाक़े जो केस दाख़िल हुजण बावजूदि पुलिस जवाबदारनि खे गिरफ़्तार न करे सघी आहे। हुननि मुतालबो कयो त खेनि तहफ़ुज़ फराहम कयो वञे। ॿाहिरि सौट कमु करे रहिया हुआ त उते जदीद हथियारनि, लठनि, कुहाड़नि सां गॾु आया ऐं असांजे ऐं मुंहिंजे वालिद ऐं मुंहिंजे सौटनि भाइरनि ते जदीद हथियारनि सां फायरिंग कई ऐं सोटियूं हुयूं ऐं 5 ॼणनि खे ज़ख़्मी करे विधो ऐं उन खां अलावा हू फायरिंग कंदा, असांजे घरनि जे मथां फायरिंग कंदा विया ऐं असांखे धमकियूं ॾींदा विया त जेकॾहिं तव्हां कंहिंखे ॿुधायो या फ़िराद कयो त असां तव्हांखे मारे मात कंदासीं। कश्मीर बार जे अॻूणे सदर हाजी अब्दुरूफ़ खोसे पंहिंजी रिहाइश गाह ते प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त हिकु बाअसर ऑफिसर असांजी ज़मीन तां वण वढराया ऐं बिला जवाज़ तंग पियो करे त जीअं असां पंहिंजूं ज़मीनूं सस्ते अघनि ते हुनखे विकिरो कयूं। हुन चयो त गुज़िरियल ॾींहुं उन ऑफिसर जे माइटनि मुंहिंजे ख़ानदान जे भातियुनि ते हमिलो कयो ऐं केस बि असां मथां दाख़िल करायो वियो। हुन मुतालबो कयो त बाअसर ऑफिसर ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। तव्हां दोस्तनि लाइ तकलीफ़ करे आयो, तव्हां जो महिरबानी। तव्हां असांखे ॿुधण जे लाइ आया। असांखे इहो ई अर्ज़ु करिणो आहे त असां अज़ीम फाटक जे हेठों असांजो ॻोठु आहे। असांजा ज़मीनूं जेके आहिनि उहे देह सोढी में आहिनि। हाणे ही मसइला नवां न आहिनि, कुझु मसइला पुराणा आहिनि। उहे मसइला असांजा तक़रीबन 2006, 7, 8 में बि इहे साॻिया मसइला उभरिया हुआ। जन मसइलनि ते असां पंहिंजे भाउ ग़ुलाम मुस्तफ़ा जे नाले ते उहो ॻोठु लीज़ कराए आयो, जंहिं ॻोठ में तक़रीबन 50-60 घर हुयो। उन ॻोठ में कब्रिस्तान बि हुया। उहो लीज़ कराए आयो। असां DC साहब खे दरख़्वास्त ॾिनो। DC साहब EDO ॾे, रेवेन्यू ॾे फॉरवर्ड करे उन खे साइड विज़िट लाइ मोकिलियो। उहो असां सां गॾिजी उन ॻोठ में अची विज़िट कयईं। चई बाबा हीअ त कब्रिस्तान आहिनि, हीअ ग्रांट कीअं थियो आहे? 1.5 साल अॻु में हुन ग्रांटी खां पुछा कई तुंहिंजो नालो छा आहे? चई ग़ुलाम मुस्तफ़ा। चई कमु छा कंदो आहे? चई साईं मां त मास्तर आहियां। अड़े चई तूं हे हारप ते ॻोठु खयो आहे, तूं मास्तर आहे, हे ॻाल्हि कीअं ठहे थो? पोइ हिन खे उते गिरफ़्तार कई। इन साॻे ग़ुलाम मुस्तफ़ा खे नौकरी बि सरदार सलीम जान खां मास्तरी मां वठी ॾिनो आहे।
उन खे उते गिरफ़्तार होॾे बिरादरी मेड़ करे सिधो अची असांजे ॻोठ वेही रहिया। चई हाणे महिरबानी कयो, माफ़ु कयो, क़ुर शरीफ़ बि खणी आया। असांजो बाबा हाणे बिरादरी जा माण्हू क़ुर शरीफ़ ते इन ते इहो ठाराव करनि था, इहो हमेशह लाइ तव्हांजो असांजो ठाराव रहंदो क़ुर शरीफ़ ते। उहो तक़रीबन 2007 2008 जंहिं टाइम डिस्ट्रिक्ट काउंसिल हुया। पोइ इहो काज़मी साहब खे चयोसीं, अर्ज़ु कयोसीं जतोई साहब खे, त असांजो कंप्रोमाइज़ थी वियो। चई तव्हांजो बिलाशा कंप्रोमाइज़ थिए, हे मास्तरा हिन हर हफ़्ते ॻोठ कीअं खयो आहे। पोइ उन मेड़ मिनत करे उन खे बि छॾायो। असांजो क़ुर ते उहे मसइला तइ थी विया। कंदकोट जे गुलशहर माला में 18 सालनि जे नौजवान साहिल पुट दिलीप कुमार जो घर अंदरि फाही में टंगियल राश हथ आयो आहे। पुलिस मूजिबि वाक़े जी जांच जारी आहे, जॾहिं त नौजवान जे मौत जो कारण मालूम न थी सघियो आहे। कश्मीर ज़िले अंदरि अॼु 28 ॾींहं बि लॉकडाउन जारी रहियो। लॉकडाउन सबबि शहर जा रोड रस्ता वीरान रहिया, जॾहिं त लॉकडाउन सबबि ग़रीब मज़दूर बुखूं काटण ते मजबूर आहिनि। फूड खाते कश्मीर के ज़िले ऑफिसर मोहम्मद अशरफ केरियो कश्मीर के मुख़्तलिफ़ मिलनि ते छापा आया, जितां ज़ख़ीरो थियल कणक जूं हज़ारें बोरियूं हथ कयूं। उन मौक़े ते DFC मिल मालिकनि खे हिदायत कई त कणक सरकारी सेंटरनि ते जमा करायो वञे, ॿिए सूरत में संदसि ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। बख्शापुर जे ॻोठ लुत्फ़ अली डोमकी जो लिंक रोड केतिरनि ई सालनि खां तबाह हाल आहे। ॻोठाणनि दरिया न्यूज़ खे हिकु वीडियो ठाहे मोकिली, जंहिंमें सरकार खां मुतालबो कयो आहे त रोड जी नए सर तामीर कराई वञे, छाकाणि त रोड तबाह हाल हुजण करे खेनि तकलीफ़ जो मुंहुं ॾिसणो पइजी रहियो आहे। नाज़रीन, ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं ख़बरूं। वधीक ख़बरुनि ऐं तज़ियनि लाइ ॾिसंदा रहो YouTube चैनल दरिया न्यूज़ ऐं दरिया न्यूज़ खे सब्सक्राइब करणु न विसारींदा।